अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजन जो गद्दार ड्रामो केॾी महिल हलायो वेंदो ऐं उन जी कहिड़ी टाइम शूटिंग कई वेंदी, तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां अचंदी सघे। त जेको पंजन जो गद्दार आहे उन में हीरो आज़म मेंगल अथव, मतिलबु ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव ऐं ज़हर ज़िंदगी जा सभई अदाकार इन में अथव ऐं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव ऐं डायरेक्टर बि ज़हर ज़िंदगी जो अथव ऐं इन ड्रामे खे तव्हां ज़हर ज़िंदगी सीज़न 2 सम्झिजो। ऐं ॿिए पासे काफ़ी दोस्तनि जूं कमेंटियूं पियूं अचनि त तकरार ड्रामो सीज़न 2 ईंदो या न ईंदो, त तकरार ड्रामो सीज़न 2 हाल ई कोन ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्त इहो पुछी रहिया आहिनि त दौलाब ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तो दौलाब ड्रामे जी शूटिंग हाणे शुरू थियण वारी आहे ऐं उन जी 2-3 ॾींहं शूटिंग थींदी, पोइ उनखे अपलोड कयो वेंदो। असांजो ही हो कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण चैनल